अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। छा सोडल जी ख़बर मुराद खे मिली वेंदी आहे त उहो हिते आयो आहे ऐं अली ख़ान खे राज़न वारा कीअं वठी ईंदा आहिनि, उन्हनि खे कीअं ख़बर पवंदी आहे ऐं पंहिंजे भाउ मिठनि कीअं चढ़ाईंदा आहिनि। ऐं हाशिम छा पंहिंजो एतबार खटण में मुराद जे अॻियां कामयाबु थी वेंदो या मुराद उनजे मकर फ़रेब खे पकिड़े वठंदो। ऐं मंसूर खान मिठनि खे छॾाइण में कामयाबु थींदो, मुराद खे मञाइण में कामयाबु थींदो या न थींदो, सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन वीडियो में। या अली ख़ान हुतां पाण भॼी निकिरंदो। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल दुलाब जे ॾिसण वारे एपिसोड में ऐं जेको आहे सोडल ज़िद कंदो त मां मुराद सां वञी मिलां थो, हुनजा घर वारा रोकींदा, हू न मुड़ंदो। हुन जेको आहे राज़न जेको अली ख़ान जी ख़बर रखण जी कोशिशि कंदो। तमामु जल्द उन खे ख़बर पइजी वेंदी त अली ख़ान किथे आहे। उहो अली ख़ान खे छॾाइण जे लाइ पैसा भरण जे लाइ बि तयारु थी वेंदो, छॾाए करे जीअं मां मिठण खे छॾाया हुनजे बदिले में। अहिड़े हिसाब सां वरी उहो गेम खेॾंदो। शाहनवाज़ खान जे चवण ते हाशिम जेको आहे गेम खेॾे रहियो आहे, नाटक करे रहियो आहे, मकर करे रहियो आहे मुराद जे अॻियां, उहो उते कामयाबु थी वेंदो। फायरिंग थींदी, मुराद सम्झाईंदो, उन खे बचाईंदो पंहिंजो दोस्त सम्झी करे। अहिड़े हिसाब सां उन मकर फ़रेब में अची वेंदो। मंसूर खान तमामु जल्द मिठनि खे छॾाए मुराद राज़न वारनि जे हवाले करण जी कोशिशि कंदो। अहिड़े हिसाब सां दोस्तों अली ख़ान सम्झी चुको आहे हीअ मूंखे पैसनि खां सवाइ कोन छॾींदा। जेको माण्हू हिननि खे पैसा घणा ॾींदो उन खे उन खे हवाले कंदा ऐं मूंखे फसाईंदा। अहिड़े हिसाब सां हू भॼण जी कोशिशि कंदो आहे।